मेवा खाइण सिहत लाइ हूंदे फ़ाइदेमंद हूंदो आहे, पर मुख़्तलिफ़ मेवनि जा सिहत लाइ मुख़्तलिफ़ फ़ाइदा हूंदा आहिनि। सूफ़ जे फ़ाइदनि खे ॾिसंदे जेको मुहावरो ॾिनो वियो आहे त नेराणे हिकु सूफ़ डॉक्टर ॾे वञण जी ज़रूरत न पवंदी वांगुरु जेकॾहिं रोज़ हिकु नारंगी डॉक्टर ॾे वञण जी ज़रूरत न पवंदी चवण बि शुरू कजे त ग़लति न हूंदो, छो त रुॻो हिकु नारंगी रोज़ खाइण जा 16 वॾा फ़ाइदा थींदा आहिनि, जन बाबति अॼु असां अव्हांखे हिन वीडियो में ॿुधाईंदासीं। रोज़ हिकु नारंगी खाइण सां जिस्म खे रोज़ाने घुर्बल विटामिन सी जो 70% हिस्सो मिली वेंदो आहे। विटामिन सी मुदाफ़ती निज़ाम खे मज़बूत बणाइण लाइ इंतिहाई अहम विटामिन आहे। उहा विटामिन आयरन खे जज़ब करण लाइ बि अहम आहे, जॾहिं त जिस्म में रत जी पैदावार ऐं मसल्स जे जोड़जक बि ज़रूरी आहे। विटामिन सी जो बहितरीन ज़रियो हुजण करे नारंगी उन्हनि ज़हरीले मादनि खे बि रोकींदी आहे जेके कैंसर जो सबबु बणिबा आहिनि। मुख़्तलिफ़ तहक़ीक़नि में तेज़ ज़ाइक़े वारनि मेवनि खे कैंसर जे केतिरनि ई क़िस्मनि लाइ फ़ाइदेमंद करार ॾिनो वियो आहे। नारंगी जे उन ज़ाइक़े जे करे ऐं ज़हरीले मादनि जे रोकथाम जे करे उहा कैंसर खां पिणु बचाए थी। हिकु नारंगी में 3 ग्राम खाधे वारा फाइबर मौजूदु हूंदा आहिनि। फाइबर न रुॻो कब्ज़ी खां बचाइण तोड़े कब्ज़ी जे इलाज लाइ फ़ाइदेमंद आहे, पर इहो जुज़ आंडनि जी सिहत लाइ बि बहितरीन हूंदो आहे। साॻी रीति फाइबर कोलेस्ट्रोल ऐं ब्लड शुगर जे सतह खे घटाईंदो आहे। नारंगियुनि में मौजूदु फाइबर पेट भरे रखंदो आहे, जंहिंसां जिस्मानी वज़न में घटिताई बि अचे थी। नारंगियुनि में मौजूदु पाणी बि जिस्म घटाइण लाइ इंतिहाई फ़ाइदेमंद साबित थींदो आहे। हर हिकु नारंगी में 170 कीमियाई मुरकब ऐं 60 फ्लोनोइड्स मौजूदु हूंदा आहिनि। एंटीऑक्सीडेंट्स सां भरपूर इहो मेवो पुठनि जे सुकड़जण या सोठ थियण समेत दाइमी वरम सां मुक़ाबिलो करण में दवाउनि खां वधीक बहितर साबित थींदो आहे। इहो बि यादि रहे त इहो वरम कैंसर, दिलि जी बीमारियुनि, शुगर, कंधनि जे सूर, डिप्रेशन ऐं अल्जाइमर जे मर्ज़नि जो बि सबबु बणिबो आहे। मतिलबु त नारंगी वरम घटाए उन्हनि बीमारियुनि खां बि बचाईंदी आहे। हिकु नारंगी में 240 ग्राम पोटाशियम मौजूदु हूंदो आहे, जेको मिनरल एज़ाब ऐं मसल्स जे लाइ इंतिहाई अहम आहे, जंहिंसां दिलि जो धड़को बि बरक़रार रहंदो आहे। पोटाशियम सां ब्लड प्रेशर खे कंट्रोल करण में बि सवलाई थींदी आहे। मतिलबु त नारंगी ब्लड प्रेशर वारे माण्हुनि ऐं दिलि जे धड़के खे बरक़रार रखण लाइ पिणु बहितर आहे। ॻोरहारी औरतुनि खे ॿार जी सुठी वाध वेझ जे लाइ बि विटामिन फोलेट जी इस्तेमाल जो मशवरो ॾिनो वेंदो आहे, छो त उन सां ॿार में दिमाग़ ऐं करंगी जी हॾी जी पैदाशी खामियुनि खां मदद मिले थी। नारंगियुनि में फोलेट जझे मिक़दार में मौजूदु हूंदो आहे, जेको दिमाग़ ऐं करंगी जी हॾी जे मसइलनि लाइ बहितरीन हुजे थो। नारंगियुनि में बेटा कैरोटीन नाले ताक़तवर एंटीऑक्सीडेंट्स जो बि जझो मिक़दार हूंदो आहे, जेके सेलनि जे सिहत खे बहितर बणाईंदा आहिनि ऐं जिस्म में घुमंदड़ नाकारी मवाद जे करे थींदड़ नुक़साननि खे घटाईंदा आहिनि। उन सां गॾु नारंगियूं अखियुनि जे सिहत लाइ पिणु फ़ाइदेमंद आहिनि। नारंगियुनि में विटामिन B1 बि मौजूदु आहे, जेका खाधे खे तवानाई में मिटाइण जे लाइ मददगार हुजे थी। जिस्म जे सभिनी सेलनि जे खुराक मां तवानाई ठाहिण जी ज़रूरत हूंदी आहे, जेका इन विटामिन जे ज़रिए पूरी थी सघे थी। विटामिन C वारे खाधनि जे इस्तेमाल सां रत जी खोट ऐं एनीमिया खां बचण में मदद मिलंदी आहे। जेतोणीकि नारंगियूं आयरन मारण जो बहितरीन ज़रियो न आहिनि, पर विटामिन C मिलण जे करे जिस्म खे आयरन जज़ब करण जी सलाहियत मिलंदी आहे। हिकु तहक़ीक़ मां इहो बि साबित थियो आहे त 120 ग्राम नारंगियुनि में दालियुनि खे खुराक जो हिसो बणाइजे त आयरन जझे मिक़दार में माणे सघिजे थी। मतिलबु त नारंगियूं आयरन जे वाध लाइ अहम किरदारु अदा कंदियूं आहिनि। विटामिन C वारा खाधा खाइण सां चमड़े जी सिहत बि बहितर थींदी आहे। नारंगी चमड़े जी सिहत तोड़े ख़ूबसूरती लाइ पिणु बहितरीन खुराक आहे, जंहिंजे करे जिस्म में कोलेजन नाले प्रोटीन ठाहिण जो अमल तेज़ थींदो आहे। उहा प्रोटीन चमड़े खे लसो करण, दाग दबा ख़तमु करण ऐं घुंज घटाइण लाइ त बहितरीन आहे, पर उन सां जिस्म ते मौजूदु ज़ख़्मनि खे बि तकिड़े भरजण में मदद मिले थी। विटामिन C जे इस्तेमाल सां चहिरे ते ईंदड़ घुंजनि खे ख़तमु करण लाइ हिकु अलॻि तहक़ीक़ में साबिती ॾिनी वई आहे, जेका नारंगियुनि में जझे मिक़दार में मौजूदु आहे। सियारे जे मौसम में घणे क़दुरु माण्हू पाणी घटि पीअंदा आहिनि, छो त थधि हुजण करे उञ लॻण जो अहसासु नाहे लॻंदो। इहो ई सबबु आहे त हिकु नारंगी जो इस्तेमालु बि सोकड़े खां बि बचाईंदो आहे ऐं जिस्म खे घुर्बल मिक़दार में पाणी मुहैया कंदो रहंदो आहे, छो त नारंगी में पाणी जो मिक़दार तमामु घणो हूंदो आहे, जंहिंसां जिस्म जी खुश्की ऐं डिहाइड्रेशन जा मसइला घटिजी वेंदा आहिनि। जिस्म में घुर्बल मिक़दार में पाणी मुहैया करण सां हाज़मे जो निज़ाम बि बहितर थींदो आहे। संदनि जी तकलीफ़ मां छुटकारो मिले थो, कब्ज़ी मां बचण में मदद मिले थी, जंहिंसां जिस्मानी दर्जा हरारत कंट्रोल करण में मदद मिले थी। हिकु नारंगी में फाइबर जो मिक़दार तमामु जझे मिक़दार में हूंदो आहे
ऐं केतिरनि ई तहक़ीक़ी रिपोर्टनि मां साबित थियो आहे त खुराक वारा जुज़ शुगर खां बचाइण में वॾी मदद कंदा आहिनि। हिकु तहक़ीक़ मां साबित थियो आहे त रोज़ 4 ग्राम फाइबर जे इस्तेमाल सां जिस्म जे इंसुलिन ते रद्द अमल ज़ाहिर करण जी सलाहियत बहितर थींदी आहे। इंसुलिन जी हिसासियत में घटिताई जे करे शुगर टाइप 2 सां मुतासिर थियण जा ख़तरा बि घटिजी वेंदा आहिनि। नारंगी फाइबर ऐं पोटाशियम माण्हुनि जो बहितरीनु ज़रियो आहिनि ऐं उहे ॿई खुराक वारा जुज़ दिलि जी सिहत खे बहितर बणाइण में मदद फ़राहम कंदा आहिनि। इहो बि तहक़ीक़ मां साबित थियो आहे त फाइबर जे इस्तेमाल सां दिलि जी बीमारियुनि खां मुतासिर थियण जा ख़तरा घटिजी वेंदा आहिनि। अहिड़ी रीति नारंगी में मौजूदु पोटाशियम ब्लड प्रेशर खे ज़ाब्ते में रखंदो आहे ऐं जंहिंसां बि दिलि जे दौरे ऐं फालत जे ख़तरनि खां हिफ़ाज़त मिले थी। नारंगियुनि में मौजूदु फाइबर ॿाहिरि निकितल पेट खे बि अंदरि कंदो आहे। तहक़ीक़नि मां साबित थियो आहे त फाइबर जो इस्तेमालु जिस्मानी वज़न घटाइण, तोड़े पेट अंदरि करण ऐं चर्बी खे ॻारण लाइ बि इंतिहाई मददगार हूंदो आहे। नारंगी में फ्लेवोनॉइड्स मुरकब बि मौजूदु हूंदा आहिनि ऐं उहे मुरकब बि चर्बी खे ॻारण में वॾी मदद कंदा आहिनि। न रुॻो नारंगी पर उन जे फारनि ते लॻल अछियूं तंदूं बि वॾियूं फ़ाइदेमंद हूंदियूं आहिनि। नारंगी जे अछी तंदनि में कैल्शियम, फाइबर, विटामिन सी ऐं मुदाफ़ती निज़ाम खे ताक़तवर बणाईंदड़ एंटी ऑक्सीडेंट्स मौजूदु हूंदा आहिनि। उमर कोराई मीरपुर माथिलो।